बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। दोस्तों, असां हमेशा इहा ई ॻाल्हि कई आहे त असांजो ही समाज ऐं हिन समाज में रहंदड़ ग़रीब तबिको जिन खे सरदारनि, जागीरदारनि, वॾेरनि, भोतारनि हमेशह कुचलियो आहे। पर असांखे ॾुख सां इहो बि चवणो थो पए त असांजे मुल्क जा इदारा ऐं उन में ख़ासि करे जेको ऑफिसर शाही तबिको आहे उन्हनि हमेशह इन्हनि सरदारनि, जागीरदारनि जो ई साथ ॾिनो आहे। इहो ई सबबु आहे जो उहे पंहिंजनि इदारनि जे लाइ बदनामीअ जो सबबु ऐं अवाम जे लाइ अज़ाब बणियल आहिनि। दोस्तो, जेकॾहिं असां पंहिंजे मुल्क जे इदारनि जी ॻाल्हि कयूं, मिसाल जे तौर ते तालीम जे इदारनि जी ॻाल्हि कयूं त तालीम में थींदड़ करप्शन, बदअनवानी, सहूलियतुनि जी अणहूंद ऐं मेरिट जी लताड़, इहो सभु कुझु तव्हांजे साम्हूं आहे। जेकॾहिं असां सेप्को जो ज़िक्र कंदासीं त सेप्को वारा अवाम खे सुकून मुहैया करण जे बजाय अवाम खे तकलीफ़ में विझी रहिया आहिनि। ऐं उनखां अलावा जेकॾहिं असां सिहत जे शोबे जी ॻाल्हि कंदासीं त अवाम खे सिहतमंद मुआशिरो मुहैया करण जे बजाय उन्हनि खे तकलीफ़ूं ॾेई रहिया आहिनि ऐं उन्हनि खे तड़पाए रहिया आहिनि। जेकॾहिं असां पुलिस जे डिपार्टमेंट जी ॻाल्हि कयूं त पुलिस जे डिपार्टमेंट में वेठल चंद अहलकार जेके कारियूं रीढूं आहिनि, जेके ॾोहनि ते कंट्रोल करण जे बजाय लाक़ानूनियत ऐं समाजी बुराइनि खे फ़रोग़ ॾेई रहिया आहिनि। ऐं इन सां गॾोगॾु जेकॾहिं असां पंहिंजो जहिड़े बि डिपार्टमेंट जी ॻाल्हि कंदासीं त असांखे इंतिहाई ॾुख थींदो। इहो ई सबबु आहे जो असांजे मुल्क जो नौजवान तबिको ऐं ख़ासि करे ग़रीब तमामु फ्रस्ट्रेशन मां गुज़री रहिया आहिनि ऐं ग़रीब पंहिंजनि बचड़नि खे विकिणी रहिया आहिनि। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अवाम पाण में मुतहद थिए, अवाम सुजाग थिए ऐं अवाम हिन मुल्क में थींदड़ करप्शन जे ख़िलाफ़ उथी खड़ो थिए, आवाज़ उथारे ऐं पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु करे। त मां सम्झां थो त काफ़ी हद ताईं बहितरी अची सघे थी। तव्हांजी वॾी महिरबानी।